मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जा रिपोर्टर अशरफ शाह मूजिब मटियारी लॻ पलीजाणी यूसीअ मां कंहिं आज़ाद उम्मीदवार जो खटणु नामुमकिन आहे, पर अॼु जी बल्दियाती इलेक्शन हिकु नौजवान इहो साबित करे ॾेखारियो त मोहबत ऐं संगत उहा ताक़त आहे। इहो हो सैयद ख़ानदान जो अणथक ऐं मोहबती नौजवान सैयद इल्ताफ़ हुसैन शाह। पंहिंजी संगत जी महिनत मैदान मारे इहो साबित कयो त हिन वक़्तु अवाम खे मोहबत खपे, केरु कंहिंजो ख़रीद थियल नाहे। इल्ताफ़ शाह मीडिया खे ॿुधायो त बरसाति दौरान बेलोस थी बिना के मतिलब जे अवाम जी एतिरी मदद कई जो अवाम उनजो थोरो अॼु वोट ॾेई कामयाबु कयो आहे ऐं इहो साबित कयो त महिनत ऐं मोहबत इंसान जो नसीब बदिलाए सघे थी। को बि मायूस न थिए, मुंहिंजे लाइ को कमु नामुमकिन नाहे। इल्ताफ़ शाह चयो त अॻिते इंशाअल्लाह अवाम जी मदद कंदो रहंदुसि।